उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल स्टेशन जे ॻोठ अब्दुल करीम छुटो में लगातार बरसात पवण करे घरनि ऐं घटियुनि में पाणी बीहजी वियो आहे। कंहिं बि सरकारी नुमाइंदे ॻोठ जी अवाम जी का बि मदद न कई। जॾहिं त यूसी ते बीठल उम्मीदवार इज़त अली बिरमाणी ॻोठ अब्दुल हकीम छुटो मां बरसात जो पाणी कढण लाइ पंहिंजी टीम समेत पहुची ॻोठ खे चौधारी क्रेन जी मदद सां ॿधी फसलनि जे पाणी खे ॻोठ में दाख़िल थियण खां रोके ॻोठ जो पाणी ॿाहिरि नेकाल करायो पियो वञे, जंहिं में हू हैवी मशीनरी लॻाई वई आहे। ॻोठ में बीठल 7 खां 8 मिलीमीटर पाणी कढाइण जो अमल जारी आहे। इन मौके ते इज़त बिरमाणी सां टाउन जे वार्ड नंबर 3 जे उम्मीदवार इरफान अली उमराणी जिन ॾींहुं राति पाण भी ॻोठ में पाणी नेकाल करण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।